बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध सजी बुॾी वई, ग़रीबनि जा घर, ग़रीबनि जा रस्ता, ग़रीबनि जा फ़सुल, पर कंहिं बि इक़्तिदार धणीअ जी मालिकी कोन्हे। अगरि असां इक़्तिदार ते ॻाल्हाईंदासीं त इक़्तिदार वारनि जो जवाबु इहो ई हूंदो त हीअ कुदरती आफ़त आहे। कुदरती आफ़त हुजे या इंसानी आफ़त हुजे, इंसानी हमला हुजनि, जंगियूं हुजनि, गवर्नमेंट जो कमु आहे त पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे सपोर्ट करणु, उन्हनि जो बचाव करणु। हिन दुनिया जे गोल में कुझु अहिड़ा मुल्क बि आहिनि जिते 12 महीना बारिश हलंदी आहे, पर उतां जा इंसान कॾहिं परेशान न आहिनि थींदा, छो जो उतां जा हुकुमरान उतां जे माण्हुनि खे इंसान सम्झंदा आहिनि ऐं हितां जा हुकुमरान इंसाननि खे सिर्फ़ु इस्तेमालु कंदा आहिनि। सॼी सिंध जा हालात तव्हांजे साम्हूं आहिनि। मां कहिड़े शहर जो नालो खणां, हीअ सभु शहर असांजा आहिनि, हीअ सभु मारवाड़ असांजा आहिनि। सभिनी जा चीहाट, ॿारनि जो लुढ़णु, मर्दनि जे मथां छितूं किरणु, चलो ग़रीबाणा घर हुया किरी पिया। हमेशह रस्ता मज़बूत हूंदा आहिनि त ॻोठ ते को मसइलो थिए, को पाणी अचे, का सैलाब अचे त ॻोठ वारो निकिरी रस्ते सां कंहिं तरफ़ वञी सघे। हिते सॼो मुल्क जेको आहे पाणी में फाथो बीठो आहे, रस्तो कोन्हे। असांजा रस्ता वरी एॾा भला ठहियल आहिनि। हर शहर परेशान आहे, हर गली परेशान आहे, हर ॻोठ परेशान आहे, हर ज़िलो, हर तालको, हर यूसी जा माण्हू परेशान आहिनि, पर किथे बि खटियल नुमाइंदा ज़ाहिर नथा थियनि। मां तव्हांखे सॼे सिंध जो मिसाल ॾेई छॾियो, तव्हांजे अॻियां बि आहे। हमेशह नंढेरा, वॾेरा, भोतार, मुर्शिद, इहे सदाईं इन वीचारनि खे इस्तेमालु कंदा आया। तालीम कोन्हे, में रस्तो कोन्हे, बिजली कोन्हे। 50 साल खां इहे वोट वठी जो वञनि था त वरी इहे वापसि कोन था अचनि। वरी नओं तकु थो जुड़िजे, वरी नवां माण्हू था बीहनि। हिननि वीचारनि खे सदाईं हीअं इस्तेमालु कंदा 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 अची 50 साल कई इंसान मरी विया, के खपी विया, जेके इन आसिरे में हुया त हीअ हाणे चढ़ंदो, असांखे सपोर्ट कंदो। हर दफ़े सां सैयद, मुर्शिद, क़ुरान इन्हनि सां इलेक्शन में गॾु हूंदा आहिनि, पर हर इंसान पंहिंजो मुफ़ाद हासिलु कयो हिननि मां। उन्हनि माण्हुनि जा घर किरिया आहिनि जिन्हनि खे काठ जी थूणी वठण जी वसियत बि कोन्हे त इहे मिसकीन घर काॾों ठाराईंदा, जेके मज़दूरी करे पंहिंजो पेट गुज़र था कनि, जेको 2 महीननि खां बारिश में फाथा पिया आहिनि। तव्हां सम्झी सघो था त इन्हनि जो राशन किथां थो अचे, उहो कीअं पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हूंदा। जंहिंजे ॻोठनि में, घर में हीउ सॼो समुंड लॻो पियो आहे त उन में मच्छर, बीमारियूं केतिरियूं पैदा थियूं, उहे पंहिंजे ॿारनि खे तड़पंदे पिया ॾिसनि था। हे किथां जी इंसानियत आहे? हे कहिड़े क़िस्म जी सियासत आहे? ख़ुदा जूं आफ़तूं त हर मुल्क में थींदियूं आहिनि। हीअ बारिशूं जेके हलनि थियूं त इंसान खे पाणीअ खां वधीक इंसान खे टेंशन बीमार थो करे, टेंशन तकलीफ़ में थो विझे। त शायदि उहो इहो थो सोचे त शायदि मां पंहिंजा बचा लुढ़ंदे ॾिसंदुसि, मां कंहिंखे बचाईंदुसि जंहिंखे गोॾे जेतिरो घर में पाणी बीठो आहे, रस्ते जी ख़बर कोन्हे त मां कहिड़ो रस्तो वठी ॿाहिरि निकिरां। हे सॼी सिंध लाइ हिकु सबक़ु आहे। हीअ जेका आफ़त आहे न, अलाह माफ़ु करे, मालिक साईं माफ़ु करे, पर हर गैरतमंद खे अखि पटणी पवंदी। शऊर वारो इंसानु हूंदो, उहो अखि पटींदो, सवालु कंदो त मुंहिंजे ॾुखे महल में केरु हुयो मूंसां गॾु, जो अॼु तव्हां असां वटि वोट वठणु आया हो। अॼु इलेक्शन थी आहे त असां तव्हांखे यादि आया आहियूं, पर असांजे ॾुखे वक़्त में तव्हां काॾे हुयो। अगरि तव्हां वटि शऊर आहे, तव्हां अगरि इन धरतीअ जा हिलाली पुट आहियो त इहो सुवालु ज़रूरु कजो। ऐं जेके इक़्तिदार हासिलु करण लाइ पाण सां गॾु वॾेरा वठी था अचनि, ख़ुदा रा उन्हनि खे एॾी अहमियत न ॾियो। तव्हांजी तबाहीअ में इन वॾेरनि जो हथु आहे। माल सॼो वञे थो वॾेरनि ॾे, तव्हां होश में ख़ुशि। हे हर ॻोठ जी ॻाल्हि थो कयां। काउंसलरी जी टिकेट इन्हनि खे न मिलंदी आहे। सभु पाण में विराए खणंदा आहिनि। कंहिं ॻोठ जे कंहिं शख़्स खे, जेके नौजवान उथनि विहनि था, उन्हनि खे बि इहे पोइते कंदा आहिनि। हीअ सॼी सिंध असांजो घरु आहे। सिंध जे कंहिं बि मारवाड़े खे तकलीफ़ थींदी त असांखे ईज़ा ज़रूरु ईंदो। कंहिंजा बच्चा लुढ़ंदा त असांखे ईज़ा ज़रूरु ईंदो। को नौजवान पंहिंजे बच्चनि जी बुख जे लाइ तड़पंदो त असांखे ईज़ा ज़रूरु ईंदो। असांजी दिलि ज़रूरु तड़पंदी। असां छा कंदासीं? असां दाहूं कंदासीं, कूकूं कंदासीं, छो जो असां सभु ताले में बंदि आहियूं, चाबी हुकुमराननि वटि आहे। अगरि उहे चाहिनि त असांखे खोलनि, न त इहे फाथा पिया आहियूं। दोस्तो, हिन सॼे कचहरी जो मक़सदु इहो आहे त
सब खां पहिरियां त तव्हांखे जागणो पवंदो। पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजी तकलीफ़ महिल ॾिसो त तव्हां वटि केरु आयो आहे ऐं इलेक्शन महिल तव्हां वटि केरु थो अचे। सवाल ज़रूरु खणिजो। कॾहिं बि अहिड़नि वॾेरनि जे सॾ ते हाणे न वञिजो जेके तव्हांखे चवनि था त हाणे भोतार मूं वटि अचे थो, फलाणो सरदार मूं वटि अचे थो, फलाणो नवाब मूं ॾे अचे थो। उन भोतार वटि पंहिंजी बिरादरी पंहिंजो राज आहे त पंहिंजे राज खे घुराए। तव्हांखे उन वटि वञण जी ज़रूरत न आहे। उन्हनि खे अखियूं आहिनि ई कोन जो तव्हांजी तकलीफ़ुनि खे ॾिसी सघे, त तव्हां छो उन्हनि जी सपोर्ट कयो। 5 माण्हुनि जी जॻह ते हू 50 माण्हू घुराए पंहिंजे हुक्मराननि खे ॾेखारीनि था त असां वटि हेतिरी बिरादरी आहे। असुल में हू पंहिंजी बिरादरी घुराए विहारे त ख़बर पए ज़माने खे त उन जी बिरादरी कहिड़ी आहे। छो जो उन्हनि जे बिरादरी जा माण्हू उन जे सॾ ते कॾहिं बि न वेंदा। उन्हनि वटि शऊर आहे। मुंहिंजो पैगाम पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो जीअं सभिनी जूं अखियूं खुलनि, सभई सवाल उथारिनि। अल्लाह निगहबान।